दोस्तों वेलकम टू सिंध जो रिसालो। अॼु सिंध जे रिसाले में अव्हां खे दुबई जी शॉपिंग मॉल बाबति ॿुधाईंदसि। दुबई गॾियल अरब अमारात या यूनाइटेड अरब एमिरेट्स जो सभ खां वधीक आबादीअ वारो शहर आहे ऐं दुबई जी अमारात जी गादीअ जो हंधु आहे, जेको गॾियल अरब अमारात जी 7 मुल्कनि मां सभ खां वधीक आबादी वारो शहर आहे। हिन सदीअ में हिकु नंढड़े मच्छी मारण वारे ॻोठ जी हैसियत सां क़ाइम थियो। शहर हिन सदीअ जे शुरूआत में तेज़ी सां वधियो, जंहिंमें सियाहत ऐं ऐशो इशरत ते ध्यानु ॾिनो वियो, जंहिंमें ॿियो नंबर 5 स्टार होटलूं आहिनि। दुनिया ऐं दुनिया जी बुलंद तरीन इमारत बुर्ज खलीफा, जंहिं जी ऊचाई 828 मीटर आहे। इन सां गॾु हिन शहर में घणा ई शॉपिंग मॉल आहिनि, जेके पंहिंजी ख़ूबसूरती जे करे मशहूरु आहिनि। असां सभिनी खे शॉपिंग वणंदी आहे ऐं असां शॉपिंग करणु चाहियूं था, पर असां अव्हांखे शॉपिंग नथा कराए सघूं, पर ही करे सघूं था अव्हांखे इहा ख़ूबसूरत ऐं ब्यूटीफुल मॉल ॾेखारियो। अचो त ॾिसूं था दुबई जा टॉप 10 शॉपिंग मॉल। लेट्स गो।